ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين उलमा किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानो जा ला तदाद एहसान इनाम जे मालिक करीम असां खे मदीने वारे साईं जे ज़िक्र पाक जी इन सोहणी महफ़िल में हाज़िरी जो मौक़ो मिलायो। सुभान अल्लाह सुभान हर को माण्हू मसरूफ़ आ अणखुट दुनिया जा कम आहिनि पर उन्हनि कमनि खे छॾे दुनियावी मसरूफियतूं ऐं मशगूलियूं तर्क करे तव्हां जेको अॼु आया आहियो मदीने वारे जी मुहब्बत तव्हां खे वठी आई आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं यकीन ॼाणो त मदीने वारे साईं जी जंहिंजे मन में रती बराबर भी मुहब्बत हुजे उन्हें जे लाइ जन्नत जो चिठो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो आहे अल मरउ मा मन अहब इंसान क़यामत जे ॾियारे उन सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मुहब्बत हूंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। को के सियासी लीडर सां मोहब्बत रखंदो आहे को के व्यापारी सां ताजर सां दुनियादार सां पैसे ॾोकड़ वारे सां चेयरमैन सां ऑफिसर सां मोहब्बत रखंदो आहे पर तुंहिंजी मोहब्बत मदीने वारे साईं सां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं असीं अहले सुन्नत असांजो ईमान असांजो अक़ीदो असांजो नज़रियो इहो आहे त मदीने वारो साईं सारी कायनात में बेमिसल नबी है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हां जेतिरी जमात आहियो एतिरो ॻाल्हायो कोन था। सुभान अल्लाह दिल खोले चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी बि मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह कंदो मदीने वारे जो दीदार थींदो। आमीन आमीन आमीन। असां जो ईमान इहो आहे मुहम्मदुन सय्यदुल कौनैन व सकलैन। सुभान अल्लाह। सारी कायनात जो सरदार मदीने वारो साईं है। सुभान अल्लाह। जिन्ननि इंसाननि जो ताजदार
मदीने वारो साईं आ। सभिनी नबियन जो इमाम मदीने वारो साईं आ। नबियों में नबिये से इमामुल अंबिया ठहरे। अरे हसीनों में हसीने से कि महबूबे खुदा ठहरे। सुभान अल्लाह। इमाम नबहानी लिखे तो जामिया अल अज़हर मिस्र जे अंदर काहिरा जे शहर में इस्लाम जी कदीम तरीन इल्मी दरसगाह सदियुनि खां वठी इमाम नबहानी लिखियो अल्लाह जो कामिल वली हजरत शेख अबुल मवाहिब शाज़ली रहमतुल्लाह अलैह फरमाए थो अल अज़हर जी जामे मस्जिद जे मिंबर वटे मां वेठो हुजा ऐं चंद दोस्त मूसा हुजन असा पाण में गुफ्तगू पिया कयूं त मदीने वारे जहिड़ो कायनात में ॿियो को थियो आ न थींदो। इहा गुफ्तगू असांजी हले पई। वलीअनि जो नज़रियो इहो आहे। पाण फरमायूं त असां चंद माण्हू वेठा हुआसीं उन्हनि में हिकिड़ो शख्स हुयो जेको चवण लॻो त तव्हां चओ था त नबी सभिनी खां आला आहे। नबी त ॿियनि नबियनि वांगुरु नबी आहे, इंसाननि वांगुरु हिकिड़ो इंसान आहे, माण्हुनि वांगुरु हिकिड़ो माण्हू आहे। हज़रत अबुल मवाहिब शाज़ली फरमाए थो त हुन जॾहिं मुंहिंजे नबी जे शान खे घटाइण जी कोशिश कई मूंखे ॾाढो ॾुख हुओ थो, ॾाढो दिलि खे सदमो रसियो। त हिन माण्हू मूं पुछोमांसि त तूं मुस्लमान आहीं या गैर मुस्लिम? चई मां मुस्लमान आहियां, मां हदीसुनि जा किताब पढ़िया आहिनि, क़ुरान जो मुफ़स्सिर आहियां, मां मुहद्दिस आहियां, मां मौलवी आहियां। मूं चयोमांसि त तुंहिंजो इल्मु वञी पियो खॾ जे तरे में। तो इल्मु कहिड़ो पढ़ियो आहे जो नबी जी इज़त जो इनकारी आहीं, नबी जे अज़मत जो इनकारी आहीं। तुंहिंजो इल्मु इन का जेल खुलो हुयो जो आलिम थी करे तू मदीने वारे जे शान के घटाई तो कई आम इंसानन वांगुर आम माण्हुनि वांगुर नबी के भी आम माण्हू वांगुर समझी तो तुंहिंजो इहो इल्मु पाण फरमाई इन गुस्से जे आलम में कावड़ जे आलम में मजलिस बर्खास्त कई ऐं उते ई मां निमाज़ पढ़ण शुरू थी। अल्लाह जे वलीअनि जो दस्तूर अथव जॾहिं उन जे दिलि खे कलक इस्तराब बेचैनी थींदी आहे उहे निमाज़ ॾे मुतवजो थींदा। इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह, मदद वठो सब्र खां ऐं मदद वठो निमाज़ खां। गम ऐं दुख ऐं परेशानी में जॾहिं निमाज़ बानो पढ़ंदो आहे त अल्लाह ताला उन जे दिलि खे राहत ऐं करार मिलाईंदो। फरमाए थो त निमाज़ पढ़ण शुरू कयुमि, सजदे में वियुसि, घणी देर ॾिघो सजदो कयुमि ऐं निमाज़ खां फारिग थी उते ई मस्जिद जे मिंबर जे पासे में वेठो हुजां ऐं दुरूद पढ़ण शुरू कयुमि। दुरूद पढ़ा वेठो, अखियूं ॿूटियल हुजनि, ओचितो ॾिसां त मदीने वारो ताजदार न चयो सुभान अल्लाह। लजपाल नबी जो जलवो नज़र आयो, सोने हबीब जो वद्दुहा वारो चेहरो मुंहिंजी निगाह जे साम्हूं ऐं मूं ॾिठो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे ते गुस्से जा आसार हुया। पाण फरमायूं त अबुल मवाहिब इन बदबख्त जे ॻाल्हियुनि तोखे बुखारो कयो आहे न, अञा न मूं ॻाल्हि कई न गुफ्तगू कई। तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले,
चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले।